अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो माशूक़ अली आहे। अवां मुंहिंजो यूट्यूब ऐं फेसबुक ॾिसी रहिया आहियो। पाण हिन वक़्तु सहराए थर में आहियूं। सहराए थर में हुजूं ऐं लोक दास्तान उमर मारवी खां परे हुजूं या उन जी पुरज या उन जी जेको आहे त जेके यादगारूं आहिनि उन्हनि ते न वञूं, इहो मुमकिन थी कोन थो सघे। पाण हिन वक़्तु ॻोठ भालवा में जेको आहे मौजूदु आहियूं, जिथे मारवी जो जेको खूह आहे, पाण उते मौजूदु आहियूं। ऐं हिते जेके हितां जा ॻोठाणा आहिनि या जेके हिते तारीख़ जी ॼाण रखनि था, त उन्हनि सां बि मुलाक़ात कंदासीं, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीउ जेको मारवी वारो जेको लोक दास्तान जेको किसो आहे, उमर ऐं मारवी वारो, इन जे पोयां जेको आहे त हीअ जेके मामलात या ॻाल्हियूं जेके आहिनि, के माण्हू चवनि था त जेको आहे त मारवी मुस्लमान हुई, के चवनि था त मारवी जेको आहे त ग़ैर मुस्लिम हुई। ऐं हितां जो जेको आबादी आहे, हितां जा रहवासी आहिनि, ॻोठाणा आहिनि, ऐं उन्हनि सां जेको आहे त मिली करे उन खां ॻाल्हि ॿोल कंदासीं जेको आहे त मारवी असुल में केरु हुई। ऐं हिन जेको आहे जाइ ते जेको उहो खूह आहे, तव्हां ॻाल्हियुनि में ॿुधो हूंदो, किसनि में ॿुधो हूंदो, पर तव्हां उहो खूह कोन ॾिठो हूंदो, जितां खां मारवीअ खे उमर सूमरो बादशाह जेको आहे हितां खां जेको आहे त खणी वियो हुयो। ऐं मारवी एॾी त ख़ूबसूरत हुई जो उनजी हाक उन वक़्त जे जेको आहे त वेझे जेके बि जेको रियासतूं हुयूं, उन्हनि ताईं जेको आहे फैलियल हुयूं। आख़िर उनजी सूंहं जी हाक ॿुधी जेको आहे त उमर बादशाह उहो बि मोहिजी पियो ऐं उहो जेको आहे त उन खे खणी अचण ते खणण ते मजबूर थियो। हे उहो खूह आहे, पाण तव्हांखे जेको ॾेखारियूं पिया कैमरा जी अख सां। खूह जी जेका ऊनाई आहे उहा बि तव्हां ॾिसी सघो था, हेठि पाणी नज़र अचे पियो। हे उहो खूह आहे जितां मारवी पाणी भरण ईंदी, हिन खे मारवी जो तड़ बि सॾियो वञे थो हिन वक़्तु। ऐं हे उहो खूह आहे जिते मारवी पाणी भरींदी हुई। हिन खूह ताईं उमर बादशाह जेको आहे त मारवीअ खे जेको आहे त खंभियो हुयो, खंयो हुयो। ऐं उन खां बाद में मारवीअ पंहिंजी धरतीअ सां, पंहिंजे वतन सां, पंहिंजे मारवड़नि सां, पंहिंजे पंवारनि सां जेको मोहबत जो जेको मिसाल क़ाइमु कयो, उहो रहंदी दुनिया ताईं जेको आहे त उहो यादि कयो वेंदो, ॻायो वेंदो, उनखे सराहियो वेंदो त हिकु औरत पंहिंजी लॼ ऐं लोई उन खे जेको आहे त कीअं बचायो ऐं पंहिंजी धरतीअ सां उन पंहिंजी मोहबत जो जेको इज़हार आहे उहो कीअं कयो, पंहिंजे मारवड़नि सां, पंहिंजे जागीरनि सां कीअं पंहिंजी जेको आहे त मोहबत ऐं जेको वफ़ादारी जो जेको आहे सबूत ॾिनो। ऐं वक़्त जे बादशाह वटि हुजण जे बावजूदि जेको आहे त उहा उन जे साम्हूं कोन मोही ऐं उन जे कंहिं बि लालच में, कंहिं बि जेको आहे त आसाइश जे उन में चकर में अची करे जेको आहे त पंहिंजी इज़त ऐं लोई लॼ खे कोन छॾियो। ऐं असां सां मक़ामी जेको हिकिड़ो साईं मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं, तव्हां थोरो हिन पासे खां अचिजो खूह जे भरिसां खां, त तव्हां सां ॻाल्हि ॿोल कयूं त जेको आहे त मारवीअ जे बारे में असुल हक़ीक़त छा आहे ऐं थोरो तव्हां तफ़सीलन जेको असांखे ॿुधाइजो। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं, तव्हांजो नालो छा आहे? साईं, नालो मुंहिंजो चनेसर आहे, ख़ासि केली थोरो ॻोठ। मथे मथे कजो हिनखे। हाँ, जी। नालो मुंहिंजो चनेसर आहे, ॻोठ भालवा ख़ासि केली, हीउ अच्छा। ख़ासि केली जो ॻोठ आहे। जी जी असां बि हिते ॿ टे सजन खां आबाद आहियूं, जी जी। पर हीउ मारवी जो किसो असां खां अॻु जो आहे। अच्छा। हा, मारवी जो किसो असां खां अॻु जो आहे। इन हिसाब सां जेको सो मारवी खे को छा चवंदो, को पवर चवंदो, को छा चवंदो, पर मारवी जी सही तस्दीक हा हा। ईअं न थी हुई। असां त हीअ ॻाल्हियूं जेका हिकिड़ियूं ॾंद कथा थींदी आहे, अहिड़े हिसाब सां ॻाल्हियूं ॿुधंदा आया त जेको सो मारवी को छा चवंदो, को छा चवंदो। 1968 में मारवी जो पहिरियों मेलो लॻो। जॾहिं मारवी जो पहिरियों मेलो लॻो त इन मेले में जेका सो सिंध जा सुगड़ साले उहो माण्हू आया, जेका माण्हू सम्झवार ज़ेर ज़बर शद में सम्झनि, उहो माण्हू आया। पोइ हिननि इहा ई पुछा कई थी असल ॻोठ जो भालवा जो नालो ही कॾहिं पियो। भालवा जो नालो हाणे इन हिसाब सां पियो त भारू रबारी जो ॻोठ हो। अॼु असां ज़ेर ज़बर में ज़रूरु तब्दील कयो आहे, पर हीउ ॻोठ हो भारू रबारी। रबारियुनि जा टे ॻोठ हुआ, रतनो रबारी, भारू रबारी, गिराचो रबारी। उहो ॻोठ अॼु बि मौजूदु आहिनि। मुसलमान हुया? न, रबारी जेको सो माना हिंदू कमेटी जा माण्हू आहे, माना हिंदूकार में हिन जी वॾी ज़ात आहे। पोइ चऊं मारवी जो माउ जो नालो छा हो? मारवी जो माउ जो नालो माडोवी। माडोवी। पीउ जो नालो छा हो? पालणो। मारवी जी शादी हुई या न? मारवी जो मंगणो। कंहिंसां हो? मारवी जो मंगणो जेको सो हिकिड़े खेत नाले सां हो। खेत नाले सां या हिकिड़ो खेतो बि चओ। उन में जेको सो नाला ई नान मुस्लमान हुआ। इन खां पोइ जेको सो शाह साहिब जा रिसाला रखियाऊं, जेका शाह साहिब जा दौर शाह साहिबनि खे घणो कुझु ॻायो हुई। शाह साहिब कहिड़े पासे वञे थो? शाह साहिब जेको सो हाणे हिकिड़ो आहे न त उमिरि आई ओचितो कहिड़ी हाज हमीर, तो ॾिठे मूं भउ थियो हिन संके मंझि शरीर, मियां हिन मलीर अॻु न ॾिठो कॾहिं। तो ॾिठे मूं भउ थियो, माना ख़ौफ़ थियो, जिस्म खे संको चए वई। हिन संके मंझि साह आहे, हिन संके मंझि शरीर, मियां हिन मलीर अॻु न ॾिठो। मूं तोखे कॾहिं ॾिठो ई कोन्हे, तूं आयो किथां आहे? हिकिड़ा माण्हू चवनि था हिनजी भेण हुई। न, हिनजी भेण न हुई। मारवी रबारणो उमर सूमरो हो। ठीकु आहे। पोइ उमर बादशाह मारवी जॾहिं कुझु वॾी थी त मारवी खे अलाह पाक हुसन ॾिनो। एतिरो हुसन ॾिनो, हुसन जी हाक निकिरी वई। जीअं तव्हां सवेरे ॻाल्हि कई पई
त इन हिसाब सां हुसन जी हाक निकिरी वई। इन उमर बादशाह कंहिंखे ॿुधायो तव्हांजे घर में राणियूं त वेठियूं आहिनि, पर तव्हांजे घर में मारवी एतिरी हसीन आहे जो अहिड़ियूं अव्हां जूं राणियूं आहिनि बि कोन। पोइ उतां खां जेको सो उमर बादशाह उतां पंहिंजी फ़ौज वठी निकितो, आयो हिन खूह ते आयो। हिन खूह ते मारवी पाणी भरण जे लाइ हिन जॻह ते मारवी ते जॾहिं नज़र पहुती, मारवी जो सूंहं जी जेका तारीफ़ सुनी, हिते आयो त उमर बादशाह जेको सो माना मारवी खे ॾिठईं, मारवी हिनखे तमामु पसंदि अची वई। पोइ हिन जेको हिकिड़ो ॾिसो न रवाजु हूंदो हुई, रीत हूंदी आहे, रस्म हूंदा आहिनि, त पाण शादियूं कीअं घुरूं था, उहो तरीक़ो कोन कयो। हिन पंहिंजी तलवार जे तौर ते जेको सो मारवी खे खणी वियो उमरकोट खणी वियो। उते हिनखे कई लालचूं ॾिनई, कई ॻाल्हियूं कयईं, पर मारवी जेको सो कॾहिं बि चई तोसां निकाह न कंदुसि। हिन निकाह जी आछ कई, चई निकाह तोसां न कंदसि। पोइ सभिनी माण्हू जेका वेठा हुआ बादशाह खे ख़ुशि करण जे लाइ, उन माण्हुनि सभिनी चयो त छो इनकार थी करे, बादशाह जी महल जी धञाणी थींदे, तुंहिंजा मारू सांगी ॾोथी जिते घुमनि, माल चारनि, चोरी चकारी न थींदी, रस्तो रोक न थींदो, कई सहूलियतूं हुनखे ॾिनियूं। मारवी चयो त कोन शादी कंदसि, कॾहिं बि निकाह सां न कंदसि। पोइ हुनखे आख़िर चयो हुनजो मतिलबु छा? चए मतिलबु हिनजो इहा आहे त हीउ जेको सो मारवी माना चयो त मुंहिंजे माउ पीउ हथ सां न ॾिनो आहे, हीउ मूंखे ज़बरदस्ती माना ज़ुल्म करे मूंखे वठी आयो, कॾहिं बि हिनजो निकाह न क़बूलु कंदसि। पोइ हिकिड़ो शाह साहिब जो ॾोरे त हीउ न मारन रीत, छो तुंहिंजो मङणो खेत सां हो, हीउ न मारन रीत, जीअं सेण मटायूं सोन ते, अची उमरकोट में कंजसि कान कुरीत, माना बेरीतो कमु हिते वेही न कंदसि, पखड़नि संधी प्रीत माड़ी मूं न मटिया। शाह साहिबु चवे थो हिनजो जिते मङणो हुयो न, उहो माना हाणे हीउ न मारन रीत जीअं सेण मटायूं, सेण उहो जो असां मङणो सेड़ो खेत सां, हीउ न मारन रीत जीअं सेण मटायूं सोन ते, तुंहिंजा सोन ऐं ज़ेवर ॾिसी कॾहिं बि हीउ कमु न कंदसि। पोइ शाह साहिब जा ॾोर, पोइ अहिड़े हिसाब सां जेको मारवी जो किसो आहे। हाणे बकरी हा, जीअं त तव्हां जेको ॻाल्हियूं ॿुधियूं जेको आहे त तव्हांखे तफ़सीली तौर ते जेको आहे हीउ जेको आहे इलाइक़े वासी हुयो ॿुधाए पियो। उन खां अलावा जेको आहे हीउ अज़ीम लोक दास्तान आहे ऐं पंहिंजी धरती सां, पंहिंजी क़ौम सां, पंहिंजे मारवाड़नि सां मुहबत ऐं वफ़ादारी जी जेको आहे मिसाल जेको आहे दुनिया में जेको आहे हिकिड़ो बणिजी वई आहे जेको आहे त मारवी। ऐं पाण उन जे खूह याने मारवीअ जे तड़ ते मौजूदु आहियूं जितां पाणी भरींदी हुई। ऐं हीअ सकाफ़त खाते पारां, कल्चरल डिपार्टमेंट पारां जेको आहे हिते म्यूज़ियम बि ठाहियो वियो आहे जेको आहे त पाण अंदरि म्यूज़ियम में वेंदासीं ऐं तव्हांखे म्यूज़ियम बि ॾेखारींदासीं जेको आहे हिते उहे यादगार जेके शयूं आहिनि ऐं म्यूज़ियम में जेके रखियूं वियूं आहिनि उहे छा छा आहिनि हिते। पाण हिते जेको आहे तव्हांखे उहे शयूं बि ॾेखारींदासीं। हिते जेको आहे त सकाफ़त खाते पारां जेको आहे हिकिड़ो किताब बि रखियो वियो आहे मारवीअ जे नाले सां, बैत जेके हिते मौजूदु आहिनि ऐं हीअ बि तव्हां ॾिसी सघो था। ऐं उन खां अलावा जेको आहे त हीअ म्यूज़ियम ठाहियो वियो आहे ऐं तमामु ख़ूबसूरत जेको आहे त म्यूज़ियम आहे जंहिंमें जेको आहे त हिकिड़े लोक दास्तान जी जेको आहे त उहा जो कई वञे थी। ऐं हीअ उमर बादशाह जो जेको आहे अक्स आहे, उहा मूर्ति ठहियलु आहे। ऐं हिन पासे खां जेका हीअ ख़ूबसूरत जेको आहे तस्वीर जा या जेका मूर्ति जेका नज़र अचे थी त हिन खे जेको आहे त मारवी जे नाले सां मनसूब कयो वियो आहे। ऐं हीअ जेको आहे त उमर बादशाह जी जेको आहे त जेके नौकिरियाणियूं हूंदियूं हुयूं ज़ेवर खणी जेको आहे त बीठियूं आहिनि ऐं बादशाह जेको आहे हिन खे आछे पियो। हिन तस्वीर मां इहो अक्स ज़ाहिर थिए पियो, हिन खे ज़ेवर जेको आछिया वञनि था, पर मारवी हथ सिधो करे उहो मना करे पई जेको आहे त इहे मुंहिंजे कंहिं बि क़िस्म जे कम जा कोन आहिनि। हीअ कल्चरल डिपार्टमेंट पारां जेको आहे त हीअ म्यूज़ियम ठाहियो वियो आहे। मुख़्तलिफ़ शयूं जेके हिते रखियूं वियूं आहिनि ऐं जेके सिंधी क़ौम ऐं सिंध सां वाबस्ता जेके शयूं आहिनि हिते रखियूं वियूं आहिनि। ऐं उन खां अलावा जेको आहे हिते मुख़्तलिफ़ कुझु ॿियूं शयूं बि आहिनि जेको तव्हांखे ॾेखारींदासीं। हीअ जेके माण्हू घुमणु अचनि था, फिरणु अचनि था, उन्हनि जे लाइ जेको आहे त तफ़रीह लाइ जेको आहे त रखिया विया आहिनि। ऐं काफ़ी क़दीम जेको आहे हीअ बर्तन आहिनि, थांव आहिनि ऐं ॿुधायो वञे थो त हीअ जेको आहे त उन वक़्त में इस्तेमालु थींदा हुया। ही उहे जेको त महफ़ूज़ कया विया आहिनि हिते। हीअ जेको थांव तव्हांखे नज़र अचनि पिया, हीअ ट्रामे जा थांव आहिनि, ट्रामे जा ठहियल आहिनि। ऐं उन वक़्त जा जंहिं वक़्त में जेको आहे हीअ दास्तान जेको आहे त जुड़ियो हुयो, जंहिं जेको आहे हीअ मामिलो थियो हुयो, उन वक़्त जा उन दौर जा ही थांव आहिनि जेके म्यूज़ियम में हिते रखिया विया आहिनि। ऐं माण्हुनि खे जेको आहे त तफ़रीह जेको करणु अचनि था, ॾिसणु अचनि था, उन्हनि जे लाइ जेको आहे हिते सांढिया विया आहिनि, रखिया विया आहिनि म्यूज़ियम में।
ऐं जॾहिं त हीअ जेके लिबास आहिनि हीअ ख़ूबसूरत जेको आहे त हथ सां जेको आहे त भर्त थियल जेका हीअ जोड़ा आहिनि कपिड़ा आहिनि ॿुधायो वञे थो जेको आहे त हीअ उन वक़्तु जॾहिं ही उमर ऐं मारवी वारो जॾहिं जेको आहे त इहो किसो जेको आहे त ज़बान ब ज़बान जॾहिं जेको आहे त फैलियो उन वक़्तु उन दौर जा जेको आहे त हीअ उहे लिबास ऐं कपिड़ा आहिनि ऐं जेके हिन वक़्तु म्यूज़ियम में रखिया विया आहिनि। जिन नाज़रीन खे जेको आहे त कॾहिं हिन पासे अचणु न थियो आहे ऐं उन्हनि खे जेको आहे त मां इहा ज़रूरु ॻाल्हि रखंदुमि हीअ चूड़ो आहे ऐं हीअ ॿाहूटा आहिनि जेके औरतूं ख़ूबसूरतीअ ख़ातिर जेको आहे त हिन इलाइक़े में अॼु बि पाइनि थियूं। हीअ ट्रामे जो ठहियलु चूड़ो आहे जेको ॿुधायो वञे थो त मारवीअ जे वक़्त में जेको आहे त औरतूं पाईंदियूं हुयूं ऐं पाण खे वधीक ख़ूबसूरत करण जे लाइ हीअ उहे भर्त भरियल वॻा आहिनि उहे कपिड़ा आहिनि उन दौर जा उन जेको आहे त हीअ मारवी जो लिबास कोन आहे पर उन दौर जो कल्चर आहे उन दौर जो जेको आहे त इस्तेमालु थींदड़ जेको आहे उहे कपिड़ा आहिनि वॻा आहिनि। मां पंहिंजे नाज़रीन खे हिकु दफ़ो ॿीहर रिक्वेस्ट कंदुमि त तव्हां जॾहिं बि थर अचो था त ज़रूरु तव्हां यादगारनि तां विज़िट कयो ॾिसो ऐं पंहिंजी जेका ख़ूबसूरत जेको तव्हांजी तारीख़ आहे उनखे ज़रूरु पंहिंजी नज़रुनि मां कढो छो जो ज़िंदा क़ौमूं पंहिंजी जेका तारीख़ आहे उनखे कॾहिं बि न आहिनि विसारींदियूं ऐं हीअ असांजो कल्चर आहे 100 साल पुराणो जेको कल्चर आहे असीं पाण 100 साल पुराणे कल्चर जा अमीन आहियूं ऐं हीअ असांजा जेको आहे त उहे क़दीम जेको लोक दास्तान जे उन सां जुड़ियल जेको आहे त कल्चर ऐं उन वक़्त जे जेको आहे त इस्तेमालु थींदड़ शयुनि जो जेको आहे त उहो बाक़ी जेको कुझु जेके शयूं हिते हथ आयूं आहिनि उहे रखियूं वयूं आहिनि ऐं आम माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ ऐं उन खां अलावा जेको आहे त पंहिंजी नसुलनि खे ॾेखारण जे लाइ ऐं हिन किसे सां जुड़ियल जेके बि शयूं आहिनि उन वक़्त ऐं उन दौर जे हवाले सां हिते सभु रखियूं वयूं आहिनि। तक़रीबन जेको आहे सभु ॿुधायो वञे थो त ट्रामे जूं ठहियल आहिनि ऐं हीअ जेको लिबास आहे सॼो सारो जेको आहे हथ सां जुड़ियल आहे ऐं ख़ासि तौर ते थर में जेको लिबास आहे बिल्कुलु अॼु बि जेको आहे त घणे भाङे इहो ई इस्तेमालु थींदो आहे ऐं हिते जेको हीअ शयूं आहिनि ॾाढियूं ख़ूबसूरत आहिनि उन दौर जूं ठहियल पर जेको आहे त वक़्त ऐं हालतुनि जे करे जेको आहे हिननि जो उहो असुलु जेको जेके चमक जेका हुई उहा जेको आहे त मिसारजी वई आहे। ट्रामे जा ठहियल इंतिहाई ॻरा आहिनि पाण हथ में खणी ॾिठा आहिनि इंतिहाई ॻरा थांव आहिनि तमामु ख़ूबसूरत शयूं त जीअं नाज़रीन पाण ॻाल्हि कयूं पिया लोक दास्तान उमर मारवी जे हवाले सां त पाण हिन वक़्तु भालवा में मौजूदु आहियूं जिथे मारवीअ जो तड़ मारवीअ जो खूह जेके मौजूदु आहे उते जेको आहे पाण मौजूदु आहियूं ऐं हिते जेको आहे त उहे जेको म्यूज़ियम में जेके शयूं रखियूं वयूं उहे बि तव्हांखे ॾेखारियूंसीं ऐं उहे शयूं बि तव्हांखे ॾेखारियूंसीं ऐं कल्चरल डिपार्टमेंट पारां जेको आहे त हिन जेके जॻह ते मुतमिन त कंदड़ नथा अची सघूं पर कुझु हद ताईं जेको आहे त बहितर कमु आहे ऐं हिते माण्हुनि खे जेको आहे त सहूलियत जे हवाले सां बि जेको आहे त हिते काफ़ी जेको आहे त कमु कयो वियो आहे ऐं हीअ जेको इलाइक़ो आहे इंतिहाई पोइते पियल इलाइक़ो आहे ऐं पर हितां जा जेके मारूअड़ा आहिनि जहांगीरड़ा आहिनि ऐं उहे पंहिंजे जेको आहे हिन सकाफ़त सां विरसे सां ऐं पंहिंजी हिन क़दीम जेको आहे यादगार सां जेको आहे इंतिहाई मोहबत कंदड़ आहिनि। मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे माशूक खोसो ऑफिशियल नाले सां उनखे सब्सक्राइब कयो बेल आइकन जो बटन आहे उनखे दॿायो मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक अली खोसो नाले सां उनखे कमेंट कयो फॉलो कयो लाइक कयो त जीअं अपडेट आहिनि तव्हां ते पहुची सघनि। पंहिंजे मेज़बान माशूक अली खोसो खे इजाज़त ॾींदा वॾी महिरबानी।